नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुख़ालिफ़ चाहिनि पिया त असां नाकाम थियूं। मुख़ालिफ़त खे ख़ौफ़ हुयो त असां मुआशी हालतूं बहितर कयूं त इन्हनि जा सियासी दुकान बंदि थी वेंदा। ज़ियारत में कायदे आज़म रेजिडेंसी में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो त मुख़ालिफ़ चवंदा हुया त हुकूमत अॼु वई या सुभाणे वई, हाणे मूंखे हिननि जो फ़िक्र आहे त उहे पाण में गॾु रहंदा या न रहंदा। हुन चयो त मूंखे चयो पियो वञे त मौलाना जो नालो खणां, पर मां उन जो नालो बि खणणु नथो चाहियां। हुन चयो त ॾुखियुनि हालतुनि बावजूदि बलोचिस्तान खे फंड ॾिना। बलोचिस्तान में तरक़ियाती मंसूबनि ते पहिरियों भेरो ख़र्च थी रहियो आहे। माज़ी में बलोचिस्तान खे नज़रअंदाज कयो वियो, माज़ी में फंडनि जो सही इस्तेमालु न थियो। वज़ीर आज़म जो त मुल्क ॾुखियुनि हालतुनि मां निकिरी रहियो आहे। असांजी ईंदड़ हुकूमत में बलोचिस्तान वधीक तरक़ी कंदो। वज़ीर आज़म चयो त गुरबत ख़त्म करण लाइ हिसास प्रोग्राम आंदो आहे। बलोचिस्तान में हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड ॾियणु घुरिजे।